नासिर मसूबुरगड़ी लग वाणकी वसी में बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल में हेड मास्टर गुलाम अली लगारी जे मान में शानदार अलविदाई तकरीब मुनक़द कई वई। उन हवाले सां ॾिसूं गुलाम कादिर वसीर जी ही रिपोर्ट। मसूबुरगड़ी लग लोअर सेकेंडरी स्कूल वाणकी वसीअ में सर्विस जो मुद्दो पूरो कंदड़ साईं गुलाम अली लगारी जे मान में स्कूल स्टाफ पारां हिकिड़ो आजाणो ॾिनो वियो आहे। अचो त साईं गुलाम अली लगारी ऐं आयल महिमान समेरान टीवी पारां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। जो को हिसाब कोन हूंदो आहे ऐं छा बयानु कयां त ही केतिरी मोहबत आहे। ही मुंहिंजे साथियुनि, मुंहिंजे शागिर्दनि ऐं समाजी शख़्सियतनि जन मुंहिंजी ख़िदमत जे एवज़ एतिरो वॾो मान ॾिनो आहे। शायदि मूं एतिरी ख़िदमत न बि कई हुजे, पर ही तमामु बेशुमार मोहबतूं, बेशुमार इज़तूं ऐं शायदि ज़िंदगी भर विसारे कोन सघंदुसि। मुंहिंजे ख़िदमतनि जे बारे में त दोस्तनि ॿुधायो आहे तव्हांखे, बाक़ी आउं इहो चवंदुसि त हीउ जेको मुंहिंजो रिश्तो आहे स्कूल सां, हिकिड़ो महबूब जो रिश्तो आहे। मुंहिंजी मोहबत आहे पंहिंजे इदारे सां, पंहिंजे शागिर्दनि सां, ऐं आउं कॾहिं बि इन सां बेवफ़ाई कोन कंदुसि। मूंखे अफ़सोस थो थिए त 2009 ही 2000 जेको सो 21 आहे, यानी 12 साल गुज़रण जे बावजूदि हिन महिल ताईं हिनखे हाई स्कूल जो दर्जो न ॾिनो वियो आहे। ज़ाहिर आहे हाई स्कूल जो दर्जो न ॾिनो वियो आहे त उन हिसाब सां हिनखे फंड बि कोन था मिलनि। इहा ख़ुदि मां पहिरीं पंहिंजी इनेबिलिटी ॿुधाई त इहो सिस्टम असांखे बि सम्झ में नथो अचे। साईं हमेशह पंहिंजी ज़िंदगी तालीम जे लाइ ॾिनी, पंहिंजे ॿारनि जे लाइ ॾिनी। पंहिंजे ॻोठ में हिन वाणकी वसी जे हिन स्कूल खे जेको हुन वसायो, जेका हुन तालीम ॾिनी, जंहिं महिनत सां ऐं उस्तादनि जी खोट हुजण जे बावजूदि उहो सॼो वज़न पाण ते खणी जेका तालीम हुन ॾिनी आहे ऐं जेके हुन शागिर्द पैदा कया आहिनि, इहे असांजी जे लाइ हिकिड़ी वॾी कामयाबी आहे। असांजी ऐं साईं गुलाम अली जी वॾी महिनत आहे ऐं वॾी जफ़ाकशी कई आहे साईं, ऐं पंहिंजी स्कूल ऐं एजुकेशन में ॾिनी आहे। ऐं इनशाला आइंदा बि साईं वाणकी वसी स्कूल खे अञा बि अपग्रेड कंदो इनशाला ताला। अॼु जेके साईं जा शागिर्द आहिनि उन्हनि जो उहे इल्मु ऐं लियाकतूं सुभाणे उन्हनि जी औलादनि में मुंतक़िल थींदियूं रहंदियूं। ईअं करे साईं जो फैज़ इनशाला वॾो अरसो जारी रहंदो। इन जो को अंत न आहे, इन जो को अंजाम न आहे। साईं पंहिंजी शख़्सियत जे लिहाज़ खां हिकिड़ो पको पुख़्तो मोमिन हो। जेका कामयाबी ऐं कामरानी हासिलु कई, उन में जिथे ॿियनि जो हिसो आहे उते साईं गुलाम अली लगारी साहिब जो वॾो हिसो आहे। ऐं अॼु संदुसि रिटायरमेंट जो ॾींहुं आहे। असां खेसि संदुसि कयल ख़िदमतुनि ते मुबारकूं था ॾियूं ऐं तवक़ था रखूं त हू पंहिंजे ॿारनि खे सॼी हयाती मुस्तफ़ीज़ कंदा रहंदा। साईं जो जेको तालीम सां जुनून जे हद ताईं प्यार आहे उहो बरक़रार रहंदो। जीअं त हिते शागिर्द ऐं ॿिया दोस्त बि साईं खे अपील कई अथनि त तव्हां इहे ख़िदमतूं जारी रखिजो वाणकी वसी हाई स्कूल लाइ। साईं उन जी हामी भरी आहे त साईं रिटायरमेंट खां पोइ बि जेको आहे सो ही जारी रखंदो। कैमरामैन अली रज़ा चंद सां गॾु गुलाम कादिर वसीर, मेहरान टीवी, वाणकी वसी, मसूबुरगड़ी।